IG सिंध जावेद आलम ओडो नॉर्थ कराची एसोसिएशन ऑफ ट्रेड एंड इंडस्ट्री जे सदर जी शिकायतन ते नोटिस वरतो आहे। IG सिंध एडिशनल IG कराची के वापारी अखबारन सां फौरी राब्तो करण जी हिदायत करे छॾी। IG सिंध तरफ़ां वापारियुनि जे समूरनि जाइज़ ख़दशनि जो जाइज़ो वठी उन्हनि खे फौरी तौर हल करण जी हिदायत कई वई आहे। IG सिंध जो चवणो हो त वापारियुनि जी शिकायतनि ख़दशनि ऐं इल्ज़ामनि जी जांच करे रिपोर्ट बि पेश कई वञे। वाक़िया आगाह कयूं पिया। IG सिंध जावेद आलम ओडो नॉर्थ कराची एसोसिएशन ऑफ ट्रेड एंड इंडस्ट्री जे सदर जी शिकायतनि ते नोटिस वरतो आहे। IG सिंध एडिशनल IG कराची खे वापारी अखबारनि सां फौरी राब्तो करण जी हिदायत करे छॾी। IG सिंध तरफ़ां वापारियुनि जे समूरनि जाइज़ ख़दशनि जो जाइज़ो वठी उन्हनि खे फौरी तौर हल करण जी हिदायत कई वई आहे। IG सिंध जो चवणो हो त वापारियुनि जी शिकायतनि ख़दशनि इल्ज़ामनि जी जांच करे रिपोर्ट बि पेश कई वञे। IG सिंध जावेद आलम ओडो नॉर्थ कराची एसोसिएशन ऑफ ट्रेड एंड इंडस्ट्री जे सदर जी शिकायतनि ते नोटिस वरतो आहे। IG सिंध एडिशनल IG कराची के वापारी अखबारनि सां फौरी राब्तो करण जी हिदायत करे छॾी। IG सिंध तरफ़ां वापारियुनि जे समूरनि जाइज़ ख़दशनि जो जाइज़ो वठी उन्हनि खे फौरी तौर हल करण जी हिदायत कई आहे। IG सिंध जो चवणो हो त वापारियुनि जी शिकायतनि ख़दशनि ऐं इल्ज़ामनि जी जांच करे रिपोर्ट बि पेश कई वञे। IG सिंध जावेद आलम ओडो नॉर्थ कराची एसोसिएशन ऑफ ट्रेड एंड इंडस्ट्री जे सदर जी शिकायतनि ते नोटिस वरतो आहे। IG सिंध एडिशनल IG कराची के वापारी अखबारनि सां फौरी राब्तो करण जी हिदायत करे छॾी। IG सिंध तरफ़ां वापारियुनि जे समूरनि जाइज़ ख़दशनि जो जाइज़ो वठी उन्हनि खे फौरी तौर हल करण जी हिदायत कई आहे। IG सिंध जो चवणो हो त वापारियुनि जी शिकायतनि ख़दशनि ऐं इल्ज़ामनि जी जांच करे रिपोर्ट पेश कई वञे। IG सिंध जावेद आलम ओडो नॉर्थ कराची एसोसिएशन ऑफ ट्रेड एंड इंडस्ट्री जे सदर जी शिकायतनि ते नोटिस वरतो आहे। IG सिंध एडिशनल IG कराची के वापारी अखबारनि सां फौरी राब्तो करण जी हिदायत करे छॾी। IG सिंध तरफ़ां वापारियुनि जे समूरनि जाइज़ ख़दशनि जो जाइज़ो वठी उन्हनि खे फौरी तौर हल करण जी हिदायत कई आहे। IG सिंध जो चवणो हो त वापारियुनि जी शिकायतनि ख़दशनि ऐं इल्ज़ामनि जी जांच करे रिपोर्ट बि पेश कई वञे। IG सिंध जावेद आलम ओडो नॉर्थ कराची एसोसिएशन ऑफ ट्रेड एंड इंडस्ट्री जे सदर जी शिकायतनि ते नोटिस वरतो आहे। IG सिंध एडिशनल IG कराची के वापारी अखबारनि सां फौरी राब्तो करण जी हिदायत करे छॾी। कराची मां तफ़सील मालूम कंदासीं CNTV न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल ख़ालिक मगी खां। जी अब्दुल ख़ालिक आगाह कजो। जी मालवी IG सिंध जावेद आलम ओडो पारां नॉर्थ कराची में जेको वापारी हो उन खां बचो लाइ जेको आहे त हुनखे चयो वियो, जंहिंखां पोइ हुन वापारी हिकिड़ो जेको आहे त वीडियोग्राम जारी कयो, जंहिंखां पोइ IG सिंध जावेद आलम ओडो पारां सदर नॉर्थ कराची एसोसिएशन ऑफ ट्रेड एंड इंडस्ट्री जे इन शिकायत जो जेको आहे नोटिस वरितो आहे। हुनजो इहो चवणो आहे त जेके बि वापारी आहिनि उन्हनि खे जेको आहे तहफ़ुज़ फराहम कयो वेंदो ऐं कराची पुलिस खे हिदायत कई आहे त वापारियुनि जा जेके बि तहफ़ुज़ात आहिनि उनखे फौरी तौर हल कयो वञे ऐं वापारियुनि जी जेके शिकायतूं आहिनि ख़दशा आहिनि ऐं उन्हनि जा जेके इल्ज़ाम आहिनि उहे मुकमल तौर जांच करे हिकु रिपोर्ट जेका आहे उहा IG खे पेश कई वञे, जंहिंखां पोइ कराची पुलिस चीफ आज़ाद खान पारां हिन वाक़े जी जेका जांच आहे उहा शुरू करे ॾिनी आहे। जंहिंमें मां वटि ॿुधाईंदोमांसि त IG सिंध जे नोटिस खां पोइ हिन वक़्तु वापारियुनि में जेका ख़ुशीअ जी लहर छाइजी वई आहे, छाकाणि त सुबुह जे टाइम हिकु वापारी वीडियोग्राम जारी कयो त हुनखे भते जी पर्ची जेको आहे त मिली आहे ऐं हुन खां पोइ उहा वीडियो जेका आहे वायरल थी, तंहिंखां पोइ IG सिंध पारां हुन वीडियो जो जेको आहे त नोटिस वरितो आहे। जी महिरबानी जी अब्दुल ख़ालिक मगी आगाह करण लाइ।